इकबाल करोड़ो साहब, परियो साहब, हिदायत सुमरो साहब, एनपीपी जा अगवान दोस्तों, कोराई साहब, मुर्तजा खान जतोई है, आरिफ मुस्तफा है, मसूद खान जा दोस्तों, सिविल सोसाइटी अगवानो, दर्शन सचदे साहब, काशिफ सिद्दीकी साहब, खुर्शीद शेख साहब, आजाद मीरवाई साहब, साहबी दोस्तों, हिकिड़ी तब्दील थियल सिंध थो जंहिंमें एमएनए, एमपीए, वज़ीर, सेनेटर सौदेबाज़ी था कनि ऐं आम मिडिल क्लास माण्हू, ग़रीब माण्हू बिना वसीलनि, बिना ताक़त जे मुदाफ़ा था कनि, रिज़ल्ट था कनि, मज़ामत था कनि। हुकुमरान समझो त असीं टेबल जे हेठां लिखी डील करे ॾींदासीं, सिंधियुनि खे पतो ई पवंदो, पर सिंधी मीडिया ही जेके चैनल ॾिसो था न, लोगो पाण पढ़ी वठो, ये जेके चैनल ही सब, पर ख़ास तौर ते ये जेके चैनल आहिनि, इन्हनि चैनलनि राति जो उधाइन में हिननि जा कयल सौदेबाज़नि खे पकड़ियो वठो, साफ़ ही पकड़ियो खड़ो अचनि, लेटर लिखाए छॾी, लेटर पकड़ियो वठो। तंहिंजे करे आउं केटीएन के, टाइम के, सिंध टीवी के, महराण के, आवाज़ के, धरती के खराज तहसीन तो पेश कया ऐं ॿियनि हुननि उर्दू चैनल्स के जेके असांजो आवाज़ बुलंद हुन लाइ ताड़ियूं, सिंधी मीडिया ऐं बहादुर साहब हुन लाइ ताड़ियूं। सिंधी मीडिया ऐं जेका बाशऊर उर्दू मीडिया आहे, उन्हनि मां कुझु चैनल ॿिया जेके उन्हनि खे एक्सपोज़ कयो आहे, ठगी कनि था, ठगी पकड़जी पवे, ठगी जो को लेटर अथव, ही चवनि डीसी असां कोन घुरायो, मीडिया ॻोल्हियो लेटर, बाबा डीसी तव्हां घुरायो, पहिरीं तव्हां लिखियो। ही चवनि असां सीटूं कोन विकियूं, उहो खणियो अचनि ऐलान जी क्लिप, तव्हां चओ था त गिलगित वासियुनि खे सीटूं ॾेई ॾियूंसीं, ही पकड़ियो वठो, करप्शन पकड़ियो वठो, आईजी के लेटर लिखनि था, हटाइण जो लेटर पकड़ियो वठे सिंधी मीडिया। सिंधी मीडिया 7 करोड़ सिंधियुनि जो हिकिड़ो वॾो ताक़तवर हथियार आहे। सिंधी मीडिया हिकिड़ो वॾो पंहिंजो वेड़ जो फ्रंट आहे, हुनमें जेके साहब वेठा आहिनि ऐं उन्हनि साहबनि खे जेके फील्ड में उन्हनि खे जेके साहब पंहिंजे हेडक्वार्टर्स में वेठा आहिनि, उन्हनि खे आउं सलाम थो पेश कयां। उहो मुस्तफ़ा जरवार वेठो हुजे, उहो अशफाक आज़र वेठो हुजे, उहो रऊफ़ जांबियो वेठो हुजे, उहो सुरोई साहब वेठो हुजे, उहो नसीर गोपांग वेठो हुजे, उहे जेके चैनल्स में वेठा आहिनि, इहे आज़र, इहे चांडिया, इहे जरवार, इहे सुरोई, इहे गोपांग, इहे फयाज़ नाइट, ये शोएब, ये फोर फ्रंट पे सिंध जे हकनि जी जंग पिया लड़नि, उन्हनि फील्ड में मोकिलियल संदन चैनल जे साहब जे ज़रिए तव्हां सभिनी खे सलाम। दोस्तों, ही जेका वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जी गठजोड़ आहे, गुड टॉप ऐं बैड टॉप, पहिरीं अंदरूनी तरह हिक ॿिए सां छा कयो, शयूं लिखियो पढ़ियो वठो वञे, पकड़िजो पवनि, पोइ चवनि बिलावल साहब ने नोटिस ले लिया, इमरान खान साहब ने नोटिस ले लिया, ईअं था चवनि जहिड़ो करे इमरान खान साहब या बिलावल साहब रहनि वीचारा जर्मनी फ्रैंकफर्ट था, जेसी कराची ऐं इस्लामाबाद जो इतलाह जे वीचारा परे जंग में वेठा आहिनि, अल्प्स जे पहाड़नि ते वेठा आहिनि, एल्प्स आहे पहाड़ जो सिलसिलो जितां हनीबाल छिपियो, उते एल्प्स जे पहाड़नि ते स्विट्ज़रलैंड में वेठा आहिनि, वीचारो डेट वेट आई कोन, जेसी ख़बर पवे सिंध में छा पियो थिए, पोइ वीचारनि खे ख़बर पए थी त अड़े कमांड लॻियो, पोइ वरी नोटिस था वठनि, अड़े सिंध जे कमांड जे आबादगार में कोन मिलियो, वरी ओचितो ख़बर पए अड़े कारून जहिड़ो विझी वियो, वीचारा वरी नोटिस था वठनि कारून जहिड़े जे विकिरे जो। तंहिंजे करे अहिड़ा चरिया खरा कोन आहियूं असां जो सम्झूं त तव्हां नोटिस कयो, असांखे ख़बर करायूं त असांखे ख़बर आहे भई सभु लिखी पढ़ी तव्हीं पिया ॾियो। ऐं इमरान खान पाकिस्तान जो वज़ीर अज़म पार्लियामेंट ज़रिए थियो आहे, उहो चवे थो अंदरून सिंध से लोग आकर कराची पे हुक्मरानी करते हैं, अंदरून सिंध बाबा वो गुलाम मुस्तफा जो कोई अंदरून सिंध जो वज़ीर अज़म थी पियो, बेनज़ीर भुट्टो अंदरून सिंध जी जो अंदरून सिंध में आया, उहे कीअं थिया वज़ीर अज़म, तूं अंदरून सिंध पंजाब जो मियांवाली में आयो आहीं, तूं कीअं वज़ीर अज़म थी, इस्लामाबाद में त कोन जाओ वॾो थियो। तंहिंजे करे
नफ़रत न पकड़ो। वज़ीर आज़म साहब मोहब्बत पकड़ो, नफ़रत न पकड़ो। अंदरून सिंध ऐं बैरून सिंध जो किस्सो ख़त्म कयो। सिंध हिकु आहे, 1000 साल खां आहे। सिंध अंदरून सिंध ऐं बैरून सिंध आहे, सिंध हिकु आहे। सिंध छा आहे? सिंध छा आहे? ऐं जेको ॿिनि सिंधुनि जी ॻाल्हि करे उहो हुकुमरान आहे या गद्दार आहे? जेको अंदरून ऐं बैरून ॻाल्हि करे उहो सचो पीछे वारो आहे या गद्दार आहे? जेको टे चवे भई अंदरून सिंध चवे उहो पाकिस्तान जो भड़गुरू आहे या पाकिस्तान जो गद्दार आहे? गद्दारनि जेके सिंध जे विरासत जी ॻाल्हि कनि उहे सिंध जा न पाकिस्तान जा गद्दार आहिनि। ऐं पाकिस्तान जो आइन चवे थो त पाकिस्तान जे सामूंडी हदुनि में जेको जज़ीरो हूंदो उहो उन वेझे मुल्क सूबे जे माण्हुनि जी हुकूमत ऐं असेंबली जे ज़ेर इख्तियार हूंदो। सिंध जे तव्हीं चवंदा बेचण में असांखे छा वञे? बाबा तव्हांजे पेर जे नंढड़ी चीच जे नोह में धक लॻंदो आहे तॾहिं बि सूर थींदो अथव। न चओ सारी चीच में धक लॻो आहे, नोह में त कोन लॻो आहे, चीच में लॻो छा आहे? आङुर वटिजी वञे छा थी कुत्र जी मशीन में आङुर ॾेई करे पोइ चवंदो आङुर वई आहे पोइ छा थी? बाबा चीच हुजे, आङुर हुजे, नोह हुजे, सभु पंहिंजे जिस्म जो हिसो आहे। सिंध जो गोरख हुजे, सिंध जो कारूजन हुजे, सिंध जो जज़ीरो हुजे, सिंध जी मंछर हुजे, सिंध जी ज़मीन जे हेठां पेट्रोल हुजे, गैस हुजे, सिंध जा आसमान हुजनि, सिंध जा पथ हुजनि, सिंध जा बयाबान हुजनि, सिंध जा रेगिस्तान हुजनि, सिंध जा डेज़र्ट हुजनि, सभु असांजा आहिनि। सभु असांजा आहिनि। पंहिंजे घर में पंहिंजी ज़मीन हूंदी आहे 80 एकड़, पोइ चवंदा आहियो फसल घणो आहे? 50 एकड़ पोखी में 30 एकड़ कोन था पोखूं। पोइ 30 एकड़ ॾेई करे चवंदा कोन था पोखियूं। वरी कुझु सालनि खां पोइ उहा पोखींदासीं। तंहिंजे करे जेके इलाइक़ा असांजा हींअर आबाद न आहिनि या जिते असां तरक़ियाती कम शुरू न आहिनि कया उहे बि असांजा उन्हनि तरक़ियाती कम असांजी मर्ज़ी आहे न, असांजी मिल्कियत आहे। सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे, जॾहिं वणेसि तॾहिं शुरू कयो। तंहिंजे करे इहो ड्रामो बंदि कयो। पीडा पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी रद्द कयो। सुप्रीम कोर्ट नोटिस बसी उनखे AB इनिशियो वाइड। I would like to request the Honorable Chief Justice of Pakistan. I would like to request Justice Gulzar Saab, sir, kindly do take notice. They have made an ordinance which violates the basic provisions of the Constitution of Pakistan. Sir, they have no right and authority to make such ordinance. I would like to address the Chief Justice of Honorable Sindh, Ahmed Ali Sheikh Saab. Both Judge Sahibans are requested. Sir, this ordinance is illegal, AB initio void. This should be declared null, void, unconstitutional and illegal. People of Sindh are looking at you and looking towards the apex court of Pakistan. पंहिंजो रोल प्ले करे, अदलिया पंहिंजो रोल प्ले करे, पाकिस्तान का पार्लियामेंट पंहिंजो रोल प्ले करे। जेका PTM ठही आहे, इन PTM में फकत मौलाना फखरुर रहमान मैदान ते ॻाल्हायो, महमूद अचकज़ई अख्तर महंगल ॻाल्हायो, मालिक बलोच ॻाल्हायो, ॿिया केॾा विया? मरियम नवाज़ साहिबा चोकुनी ॻाल्हाए सॼे आइलैंड्स ते। उवैस नूरानी साहब खे ॻाल्हाइणु खपे। बिलावल साहब पाण उन्हनि सां गॾु आहे वफ़ाक़ी हुकूमत सां, उनखे ॿुधाइणु खपे त बाबा मञणु खपे, माण्हू मञे कि बाबा ग़लती थी वई, असां ऑर्डिनेंस में सपोर्ट कई, हाणे वापसि था अचूं। असीं एक्ट आणियूं, रिज़ोल्यूशन मां कुझु कोन थींदो, एक्ट आणणो पवंदो। सिंध असेंबली एक्ट आणे हिनखे रद्द करे, एक्ट ईंदो त न इहो रद्द थींदो। तंहिंजे करे आऊं कल्ह खां निकितो आहियां, सुबुह खां सॼी राति जाॻिया आहियूं। रस्तनि में छोलनि वारी बिरयानी खाधी अथऊं। जॾहिं निकिता हुआसीं कल्ह, चणा मिलियल बिरयानी खाईंदा, ॾाढी मौज लॻी पिया, मन लॻा पिया आहियूं। राति जो निंड कोन कई अथऊं, मन लॻा पिया आहियूं। सुबुह जो पाणी गॾिजो वहता बि कोन आहियूं, मन लॻा पिया आहियूं। अञा ताईं चांहि बि कोन पीती अथऊं, पर मन लॻा पिया आहियूं। छो मन छो लॻा पिया आहियूं? जंहिं कम सां जुड़ियल आहियूं उहो कम असांखे मन, जंहिं धंधे सां लॻियल आहियूं, सिंध जी ख़िदमत वारे धंधे सां, उहो धंधो अहिड़ो आहे, उहो काज अहिड़ो आहे, उहा किरत अहिड़ी आहे, उहा ज़िमेदारी अहिड़ी आहे जो उहा बुखुनि में, निंडुनि में, तबाहिनि में हीअं जुरत वरी ॿ टे छिकूं थियूं अचनि, वरी
माण्हू भाकुर पाए जेको मिलण थो अचे त भाकुर पाए वरी चुमी ॾेई वरी वॾो साह थो खणे वॾो साह खणे माना करोना पाण ताईं पुॼी वई पोइ हाणे जंहिं साहब जी सुठी ख़बर कान लॻी उनखे भाकुर पाए आऊं वॾो साह खणंदुसि त भले हिकिड़ो अमरावती डॉक्टर न चई टेस्ट करोना जी कर की हेतिरी फी आहे डॉक्टर जे मुंहं में छिक ॾेई की हाणे तूं पंहिंजी टेस्ट करा तोखे करोना हुजे सम्झ मूंखे पाए तंहिंजे करे करोना में निकिता आहियूं इन करे जो सिंध बचाइणी आहे करोना जे ख़ात्मे जो इंतज़ारु कंदासीं तेसीं ॿेटनि ते कब्ज़ा करे वेंदा कारून जो विकिणी वेंदा तंहिंजे करे पंहिंजे हयातनि जो रिस्क खणी तव्हीं आहियो न दोस्त हिन हुजूम खां पोइ घर लाइ वेंदो ऐं रोज़ अहिड़नि हुजूमनि जे विच में आहे रोज़ भाकुरनि में रोज़ हथनि मिलाइण में तंहिंजे करे छो पिया कनि हितां को इलेक्शन त कोन थो विढ़ा मोरे मां न को मुंहिंजी हितां खां फैक्ट्री आहे न को मुंहिंजी केची आहे न को मुंहिंजा के वाड़ा आहिनि मेन जा सिंध लाइ निकिता आहियूं तव्हां सभिनी खे सॾु थो ॾियां 8 नवंबर ते कराची पहुचो पंहिंजे घरनि में वञी भेनरुनि खे भाउरनि खे बचनि खे दुकानदारनि खे वापारनि खे चिंची वारनि खे ॿुधायो त सिंध जो सौदो पियो थिए सिंध जो सौदो थियणु असीं न ॾींदासीं जी